बोल गुरु नानक देव की, साईं लहणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की, पूज्य माता साहिब की, पूज्य अम्मा साहिब की, परम पूज्य दादी साहिब की, सर्व संतन महात्माओं की। गुरुअ जी प्यारी साध संगत, सभिनी खे ओम शांति। अध्याय 21। श्री सुखदेव जो राजा परिचत खे आकाश ऐं सूरज जो हाल ॿुधाइणु। श्री सुखदेव चयो त हे राजा, जेतिरो विस्तार सतनि दीपनि जो मूं तोखे ॿुधायो, आकाश बि ओतिरो लंबो चौड़ो आहे। जीअं चणे खे 2 फाकूं थींदियूं आहिनि, तीअं आकाश ऐं पृथ्वीअ खे सम्झणु घुरिजे। सूरज उभरण सां 3 लोकनि में प्रकाश थिए थो। तंहिं करे सूरज 6 महीना उत्तर में ऐं 6 महीना ॾखण में रहंदो आहे। ऐं सुमेर पर्वत तां 3 रस्ता सूरज जे रथ ॾांहुं वञण वास्ते ठहियल आहिनि। उतराइण वारे ऊंचे रस्ते खां उन जे वञण करे प्रकाश घणो थींदो आहे, ऐं ॾखण पासे हेठीअ वाट खां वञण करे तारा ॻणजनि था। तारा ॻणनि जी वाट लंघणी थी पवे, जंहिं करे संदसि प्रकाश घटि थी वेंदो आहे। ऐं मकर रास खां वठी मिथुन रास ताईं सूरज उत्तर पासे ऐं कर्क रास खां वठी धन रास जे संक्रांत ताईं ॾखण तरफ़ रहंदो आहे। उत्तर वारे सूरज में ॾींहुं वधंदो ऐं राति घटिबी आहे, ऐं ॾाखणे सूरज में ॾींहुं नंढो ऐं राति वधंदी आहे। हर हिक रास ते सूरज महीनो रहंदो आहे, ऐं हिक ॾींहुं राति में 9 करोड़ लख जोजन सूरज जो रथ सुमेर पर्वत जे चौतरफ़ फिरे थो। ऐं सुमेर पर्वत जे उभरंदे ॾांहुं इंद्रपुरी ॾखण ॾांहुं, यमपुरी उलंदे ॾांहुं, वरनपुरी उत्तर पासे कुबेरपुरी आहे। ऐं सूरज पंहिंजे निकिरण वारी जाइ खां इन्हीअ जे साम्हूं लहे थो, ऐं हिकिड़ो फीथो संदसि रथ जो हली ॿिए फीथे जी नोक सुमेर पर्वत ते ध्रुवलोक सां दॿिजे थी। सूरज जे रथ जो विस्तार 36 लखनि जोजननि जे विस्तार में आहे, ऐं 7 घोड़ा हिक पासे ऐं हिकिड़ो घोड़ो ॿिए पासे ॿधल अथसि, ऐं छज उन रथ जे खे धिकींदा आहिनि। नोड़ीअ जे बदिरां नांगनि जी नोक उन रथ खे ॿधल आहे। उरन नाले रथवान उन खे हलाए थो, ऐं बालखिल नाले 60,000 ऋखीश्वर, जिन जो शरीर आङूठे जेॾो मस आहे, उन रथ जे अॻियां सूरज तरफ़ मुंहुं करे उस्तती कंदा पुठेरो डोड़ंदा था रहनि। अध्याय 22। श्री सुखदेव जो परिचत खे चंद्रमा ऐं मंगल आदिक ग्रहनि जी गति ॿुधाइणु। एतिरी कथा ॿुधी राजा परिचत पुछणु लॻो त हे मुनिनाथ, तव्हां चयो त सूरज जो रथ सुमेर पर्वत ऐं ध्रुवलोक जे चौधारी फिरंदो आहे, पर चंद्रमा ऐं ॿियनि ग्रहनि जो हाल न ॿुधायो अथव। कृपा करे उहा कथा बि ॿुधायो। श्री सुखदेव चयो त हे राजन, चंद्रमा जो रथ 11 लख जोजन लंबो चौड़ो, सूरज जे रथ खां लख जोजन ऊंचो आहे। जेतिरो पंधु सूरज जो रथ हिकिड़े महीने में करे थो, ओतिरो चंद्रमा जो रथ 2.5 घड़ियुनि में कंदो आहे। चंद्रमा जे रथ खां लख जोजन मथे मंगल जो रथ आहे। उन खां लख जोजन मथे बृहस्पतिअ जो रथ, उन खां लख जोजन मथे शुक्र जो रथ आहे। तंहिंखां लख जोजन मथे छंछर जो रथ, तंहिंखां लख जोजन मथे राहुअ जो रथ,
17 लखनि जोजननि जे घेरे में आहे। सभिनी रथनि जो समागम ध्रुव लोक में थींदो आहे ऐं राहुअ जो रथ चंद्रमा ऐं सूरज जे बराबरि अचण ते ग्रहण थींदो आहे ऐं सूरज जो रथ सुमेर पर्वत ते किथे किथे रोकिजी पवण करे 3 सालनि में हिकिड़ो महीनो पुरुषोत्तम या मलमास जो ज़्यादा थींदो आहे ऐं संक्रांत बराबरि रहंदी आहे। 5 तरहनि जा वर्य थींदा आहिनि। हिकु संक्रांत जे ॻणण खां सूरज जो साल, ॿियो शुक्ल पक्ष बीज खां चंद्रमा जो साल, टियों चेट शुक्ल पूर्वा खां संबत जो साल, चौथों नक्षत्रनि जे ॻणण ते, पंजों बृहस्पतिअ जे ॻणण ते, जो ॿीअ रास अचण ते बदिलजी वेंदो आहे। हाणे उन्हनि जूं जातियूं ॿुधो। सूरज खत्री, बृहस्पति ऐं चंद्रमा ब्राह्मण, मंगल वैश्य, बुध शुक्र आहे, शूद्र आहे। राहु केतु ऐं छंछर मलेच्छ आहिनि। उन्हनि खां कोई चङो कमु न थींदो आहे। चइनी वर्णनि लाइ दुखदाई आहिनि। शुक्र सभ खां हिकु रस आहे, कंहिंसां दुश्मनी दोस्ती नथो रखे। हे ग्रहनि जो सभु। श्री सुखदेव जो राजा परीक्षित खे ध्रुव लोक जो हाल ॿुधाइनि। अध्याय 23। श्री सुखदेव चयो त हे राजन, सुमेर पर्वत खां 13 लख जोजन ऊंचो ध्रुव लोक आहे, जिते ध्रुव भगत 7 ऋषीश्वरनि सां गॾु आनंद सां रहंदो आहे ऐं वशिष्ठ, भृगु, कश्यप, अंगिरा, अगस्त, अतर, पुलस्त तारनि जे रूप में रही ध्रुव जी परिक्रमा अहिड़ीअ तरह कंदा आहिनि जीअं तेल पीअण वक़्तु बैल जे चौगिर्द घुमण करे घाणो नथो लुॾे। ध्रुव लोक जो हेठियों चकर फिरी अश्वनी वग़ैरह 27 तारा ध्रुव लोक जे चौधारी फ़क़ति हवा जे सहारे ते ईअं हलनि था जीअं ककर आकाश में हवा लॻण सां हलंदा आहिनि। इन करे ध्रुव लोक खे शिशमार चक्र भी चवंदा आहिनि। जीअं विहण वक़्तु चक कुंभर जे साम्हूं गोल वांगुरु फिरे थो, ध्रुव लोक खे बि तीअं सम्झणु घुरिजे, छो त 14 नक्षत्र संदसि सॼे पासे ऐं 14 नक्षत्र संदसि खॿे पासे फिरंदा आहिनि। उन चक्र जे घुमण वक़्तु उहे सभु उन जे आसरे ते हलनि था ऐं उन जे पुछ में प्रजापति, अग्नि, इंद्र ऐं धर्म, पुछ जे पाड़ में धाता विधाता, कमर में 7 ऋषीश्वर, मथियें ॾाठ में अगस्त मुनि, हेठियें ॾाठ में जमराज, राहु ऐं मंगल, मूत्र स्थान में छंछर, कंध ते बृहस्पति, अखियुनि में सूरज, हृदय में परमेश्वर, मन में चंद्रमा, धुन में शुक्र, छातीअ जे ॿिन्ही पासे अश्वनी कुमार, श्वासन में बुध ऐं गले में राहु ऐं केतु, सभु तारागण बदन जे रगुनि में समायल आहिनि। उहो शिमशार चक्र नारायण जो स्वरूप आहे। इन करे सभिनी देवताउनि ऐं सॼे ब्रह्मंड खे इन स्वरूप में सम्झणु घुरिजे। जेको सुबुह ऐं शाम जो इहा कथा पढ़ी उन जे स्वरूप जो ध्यानु कंदो, तंहिंजा सभु ग्रह नष्ट थी वेंदा ऐं खोटनि ग्रहनि जे पीड़ा खां छुटी पवंदो। अध्याय 24। श्री सुखदेव जो 14 लोकनि जो हाल ॿुधाइण। श्री सुखदेव चयो त हे राजा परीक्षित, कंहिं पुराण में किथे किथे ईअं ई लिखियलु आहे त सूरज खां 10,000 जोजन हेठि राहुअ जो रथ आहे। जॾहिं हुन जे साम्हूं सूरज ऐं चंद्रमा जो रथ अचे थो तॾहिं ग्रहण लॻंदो आहे। तॾहिं सूरज चंद्रमा खे ॾाढो डपु थींदो आहे, जंहिंजी समूरी कथा 8 सिकंद में ईंदी। पर सुदर्शन चक्र जे प्रताप सां राहु उन्हनि खे कुझु करे नथो सघे। उन खां सवाइ 12 जोजन हेठि सिद्धनि ऐं चैन विद्याधरनि आदिक देवताउनि जे रहण जा आस्थान आहिनि। तंहिंखां 12 जोजन हेठि जछ, राकश ऐं पिशाच रहनि था।
तंहिंखां 100 जोजन हेठि मृत्यु लोक आहे। उते बाज गिजूं आदिक वॾा वॾा उॾामंदड़ पखी 12 जोजननि खां वधीक मथे उॾामण जी समर्थी नथा रखनि। 7 लोक हेठि ऐं 7 लोक मथे आहिनि। हेठियनि 7 लोकनि जा नाला ॿुधो: अतल, वितल, सतल, तलातल, हमातल, रसातल ऐं पाताल। ऐं हर हिकु लोक 10,000 जोजननि जे विस्तार में आहे। 7 लोक मथियां ही आहिनि: भूलोक, भंवरलोक, सुर्गलोक, महरलोक, जिन लोक, तपलोक ऐं सतलोक। जेतिरो सुख खाधे पीते कपिड़े भोग आदिक जो उते रहे थो, तंहिंखां वधीक हेठियनि लोकनि में आहे। अतल लोक में यम नाले दैत माया ऐं इंद्रजाल जी विद्या घणी ॼाणंदो आहे। दैत खां इहा विद्या पढ़ी कंहिंखे बि का शइ न सम्झंदा आहिनि ऐं उन लोक जा रहंदड़ सभु देवता ऐं दैत पंहिंजनि स्त्रियुनि समेत अमृत पी मज़े में गुज़ारनि था। अमृत पीअण करे उन्हनि खे मरण ऐं ॿुढे थियण जो डपु नथो रहे ऐं अचरजदायक ॿूटियुनि खाइण करे उन्हनि खे बीमारी नथी वठे ऐं उन्हनि जे उमिरि जो शुमार बि करे नथो सघिजे। जॾहिं घणनि दैतनि जे पैदा थियण करे उते रहण जी जाइ नथी बचे, तॾहिं ईश्वर जे इच्छा सां सुदर्शन चक्र उते वञी दैतनि खे मारे छॾींदो आहे। तॾहिं बाक़ी के थोरा समाइजण जेतिरा बची आनंद सां वक़्तु गुज़ारींदा आहिनि। तंहिंखां हेठि वितल लोक में यमदानव जो पुटु आसुर बलवान, जंहिं 96 मायाऊं ऐं इंद्रजाल जूं जोड़ियूं आहिनि, उहो रहंदो आहे ऐं बानमती जादूगर उन ये मंत्र सिखण सां घड़ीअ जो घड़ीअ में दरख़त फल समेत लॻाए सघनि था। इहा सभु इंद्रजाल जे विद्या जी करामत आहे। ओबासीअ ॾियण वक़्तु आसुर बलवान जे मुख मां तमामु सोभनीक स्त्रियूं निकिरी 3 लोकनि में फिरंदियूं आहिनि ऐं पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि हिकु आदमीअ खे उॾाए वेंदियूं आहिनि ऐं दवाउनि जे कुंड में विझी उन जी शोभा वधाईंदियूं आहिनि ऐं उहो बिल्कुलु ख़ूबसूरत थी पवंदो आहे ऐं 10,000 हाथियुनि जहिड़ो बलवान ऐं काम में ॾाढो मस्तु थींदो आहे। तॾहिं हू पंहिंजी अॻी हालति विसारे पाण खे वॾो पहलवान ऐं परमेश्वर जे बराबरि सम्झी उन्हनि 3 पासे चेलियुनि सां भोग विलास कंदो आहे ऐं उन ये वितल लोक में हाटकेश्वर महादेव रहंदो आहे, जंहिंजो बीर्ज अग्नीअ खाई वात खां ॿाहिरि कढियो हो, जंहिंमां तमामु चङो सोन पैदा थियो, जंहिं सोन जा गहना देवताउनि जूं स्त्रियूं पाइनि थियूं ऐं पृथ्वीअ जो सोन उन जी बराबरी नथो करे सघे। तंहिंखां हेठि 3 सुतल लोक में राजा बली विरोचन दैत जो पुटु राज करे थो, जंहिं बलीअ खे वामन भॻवान इंद्र आदिक देवताउनि जे कल्याण वास्ते उते मोकिलियो हो। उहो पंहिंजे गुरु ऐं कुटुंब परिवार समेत उते रही 8 पैर परमेश्वर जो दर्शन करे पंहिंजो जन्म सफलो ॼाणे थो। ॾिसो, राजा बलीअ शंकराचार्य गुरुअ जे मन करण ते बि, शुक्राचार्य हुजे नी, शुक्राचार्य गुरुअ जे मन करण ते बि 3 पैर पृथ्वी वामन भॻवान खे दान ॾिनी हुई। तंहिं करे श्री नारायण त्रिलोकी नाथ 8 पैर संदसि दरवाजे ते गदा हथ में खणी वेठो रहंदो आहे। उन सुतल लोक में वैकुंठ समान सुख आहे ऐं उन्हनि 3 पैरनि पृथ्वी दान ॾियण जे एवज राजा बली ईंदड़ मनोतर में इंद्रपुरीअ जो राज पाईंदो। दान ॾियण जो एतिरो महात्म आहे। तंहिंखां हेठि 4 तलातल लोक आहे, जंहिंमें त्रिपुरासुर दैत श्री महादेव जो परम भगत राज कंदो आहे ऐं महादेव जे कृपा सां हुनखे मरण जो खतरो असुली कोन्हे। उन खां हेठि 5 महातल लोक
उन में तुच्छक ऐं काली आदिक तच्छक ऐं काली आदिक वॾा वॾा नांग जिन जा वॾा सिर ऐं फणियूं आहिनि पंहिंजे परिवार समेत राज कनि था ऐं उन्हनि खे मौत जो डपु कोन्हे, फ़क़ति गरुड़ खां डिॼंदा आहिनि। तंहिंखां हेठि छऊं रसातल लोक आहे जिते विराट कुल दानव पंहिंजे परिवार समेत आनंद सां राज करे थो। तंहिंखां हेठि सतें पाताल लोक में वासिंग आदिक वॾा वॾा नांग रहंदा आहिनि ऐं शेषनांग 1000 मुखनि वारो तमामु तेजस्वी उते रहंदो आहे जंहिंजे हिकु मस्तक ते पृथ्वी सरियां जे दाणे वांगुरु रखी आहे ऐं 1000 नांगणियूं कन्याऊं महासुंदर राति ॾींहं संदसि शेवा कनि थियूं ऐं शेषनांग 8 पैर परमेश्वर जा गुण 1000 मुखनि ऐं 2000 ज़बानुनि सां ॻाईंदो रहंदो आहे, तॾहिं बि उनजो अंत नथो पाए सघे। ऐं शेषनांग जे शरीर ते हिकिड़ी सुंदर सेजा विछायल आहे जंहिं ते चतुर्भुजी स्वरूप भॻवानु जगत खे सुख ॾियण वारो 30,000 जोजननि में वॾो शरीर धारे लक्ष्मीअ समेत विराजमान आहे ऐं हेठियनि 7 लोकनि में सूरज ऐं चंद्रमा जो प्रकाश नथो वञे। उते मणियूं ऐं रतन अहिड़ा तिजलेदार आहिनि जिन जे तेज सां ॾींहं राति रोशनी रहे थी ऐं सुदर्शन चक्र जे आवाज़ सां स्त्रियुनि जो गर्भ किरी पवे थो। तंहिं करे उते के थोरा लोक रही देवताउनि वांगुरु सुख माणनि था, बुढा ऐं डुबरा नथा थियनि। अध्याय 5 श्री सुखदेव जो शेषनाग जी महिमा वर्णन करणु। श्री सुखदेव चयो त हे राजन, शेषनाग बि 11 रुद्रन ऐं शंकर गण नाले हिकिड़ो रुद्र आहे। महाप्रलय जे वक़्तु संदसि वात मां बाहि निकिरंदी आहे जा 3 लोक जलाए थी छॾे ऐं 14 भवन हिकिड़ीअ फण ते रखियल अथसि, त बि उनखे कुझु ॿोझो मालूम नथो थिए ऐं हर रोज़ 1000 नांगनि ऐं देवताउनि जूं कन्याऊं उनजी पूॼा कंदियूं आहिनि। तॾहिं बि शेषनाग खे काम आदिक सताए नथा सघनि। हू फ़क़ति संसार जे उपकार वास्ते काम, क्रोध, लोभ, मोह ऐं कार मन ऐं इंद्रियुनि खे पंहिंजे वस में रखे थो। वॾा वॾा योगी ऐं ऋषि मुनि 8 पैर संदसि ध्यानु धारनि था ऐं शेषनाग राति ॾींहं वैकुंठनाथ जी कथा ॿुधंदो आहे, ॿियो को बि कमकार नथो करे। संसार में जेको मुक्तीअ जी इच्छा रखंदो हुजे तंहिंखे शेष भॻवान जो ध्यानु धारे भवसागर पार लंघणु घुरिजे। शेषनाग खां ज्यादा ॿिए कंहिं बि देवता जी पूॼा वधीक कारगर न आहे। संदसि महिमा तोखे केतिरी ॿुधायां, संदसि को बि पार पाए नथो सघे। हे राजा, जिते हिन जीव जे रहण जी गति आहे सा तोखे ॿुधायमि। इन खां सवाइ किथे बि ही जीव जन्म वठी नथो सघे। अध्याय 26 श्री सुखदेव जो नरकनि जो हाल बयानु करणु। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछणु लॻो त हे सुखदेव, तव्हां घणनि ई हंधि ईअं चयो आहे त पाप कंदड़ मनुष्य नरक में वञी ॾाढा ॾुख ॾिसंदा आहिनि ऐं शुभ कर्मनि करण वारा सुर्ग लोक में वञी मज़ा माणींदा आहिनि। हे स्वामी, 14 लोकनि जी कथा ॿुधाइण ते बि तव्हां कंहिं हंधि नरक जो हाल वर्णन न कयो आहे। तंहिं करे मूंखे नरक जो हाल फ़क़ति डपु ॾेखारण लाइ मालूम थो थिए। मूंखां पंहिंजे सॼी हयातीअ में फ़क़ति इहो अपराध थियो आहे जो ब्राह्मण जे गले में मुअल नांग विधो। इन जे पाप जे करे मूंखे नरक में वञण जो अंदेशो आहे। सो नरक लोग पृथ्वीअ ते आहे या पाणीअ ते, सारी ॻाल्हि सम्झाए चओ। एतिरो ॿुधी सुखदेव खिली चयो त हे महाराज, तूं नरक में वञण जो अधिकारी न आहीं, तंहिं करे तोखे न ॿुधायमि। हाणे ख़्यालु ॾेई ॿुध। सुमेर पर्वत खां 99 जोजन ॾाखणे पासे शयमनी
पुरी आहे। उन पुरीअ जो चौ तरफ़ 4 दरवाजा आहिनि जिन में 18 नरक आहिनि। चइनी वर्णनि जा विद्यापुत्र उन नरकनि जा दुख ॾिसी पंहिंजे परिवार वारनि खे मना करण लाइ उन्हनि दरवाज़नि ते वेठा रहंदा आहिनि। इन लाइ त को असांजे परिवार जो अहिड़ो कर्म न करे जो खेसि नरक भोगणो पवे ऐं धर्मराज जो दंड सहणो पवे। सो ये राजन, जॾहिं प्राणीअ जा श्वास पूरा थी वेंदा आहिनि तॾहिं उनखे जमदूत मारे वठी वेंदा आहिनि। जेके धर्मात्मा आहिनि यानी जिन अंधेरे रस्ते में ॾिया ॿारिया आहिनि ऐं माता पिता जी शेवा कई आहे, कंगालनि ऐं ब्राह्मणनि खे ॾुख न ॾिनो आहे, पंहिंजे संतोष में सुखी रहनि था, कन्या जे जवान थियण ते उनजो विवाह कनि था ऐं जंहिं घुर्जाऊ गृहस्थीअ खे खाधे लाइ ॾोकड़ न हुजे उनखे गुप्त दान ॾियनि था, से धर्मात्मा ओभर वारे दरवाजे खां लंघे सुर्ग में वञनि था। जिन ॼेठ आखाड़ जे गरम मौसम में थधो पाणी पीआरियो आहे या पंखा घुमाया आहिनि, साधु ब्राह्मण जी अतिथि ॼाणी शेवा कई आहे, से उलहंदे दरवाजे खां सुर्ग लोक में वञनि था। जिन परोपकार कया आहिनि, पंहिंजो कमु बिगाड़े ॿियनि जो कमु संवारियो आहे, राति ॾींहुं परमेश्वर जो भजन कीर्तन कयो आहे ऐं चतुर्मास में भागवत जी कथा पढ़ी या ॿुधी आहे, से उत्तर वारे दरवाजे खां ख़ुशीअ सां विवान में चढ़ी वञनि था। जिन मानुष जन्म पाए कुझु दान पुण्य न कयो, पराई निंदिया में वक़्तु गुज़ारे छॾियो, पराओ धन ॾिसी दिलि में साड़ो रखियो, पर स्त्रीअ सां भोग करणु ऐं गुरूअ खां बेमुख थियणु, वेदनि शास्त्रनि जी निंदिया करणु, माता पिता खे गारियूं ॾियणु, वेसाघाती करणु, कूड़ी शायदी भरणु, वण कपणु ऐं जीवघात करे खाइणु, शराब पीअणु वग़ैरह ॿिया बि अहिड़ीअ तरह जा घणा पाप कंदा आहिनि, तिन खे जम जा दूत गले में फांसी विझी नरक वारे दरवाजे खां जंजीरुनि में ॿधी धर्मराजा वटि वठी वेंदा आहिनि। उहो धर्मराज कहिड़ो आहे जंहिंजो सोने जहिड़ो चिमकंदड़ शरीर आहे, अधु मुंहुं शाम रंग ऐं अधु मुंहुं शरीर जहिड़ो सोभनीक आहे। जॾहिं प्राणीअ खे ॾिसे थो तॾहिं चित्रगुप्त खां पुछे थो त हिन जे कर्मनि जो कहिड़ो फल आहे, तॾहिं चित्रगुप्त धर्मराज खे हुन प्राणीअ जा भला बुरा कर्म ॿुधाए थो ऐं धर्मराज कर्मनि अनुसार हुनखे दुख सुख भोॻाए थो। जंहिं जंहिं पाप करण सां जो नरक भोगणो पवंदो आहे, सो कन ॾेई ॿुध। नरक में प्राणी थर थर कंबे थो, राति ॾींहुं रोई पंहिंजनि कयलनि पापनि ते पछताए थो। पहिरियों कुंभी पाक नरक आहे, सो कहिड़ो आहे जंहिंजो मुंहुं दिले वांगुरु मथां सोड़ो ऐं हेठां वेकिरो आहे, दुर्गंधीअ सां भरियल ऐं मलमूत्र सां टिमटार आहे। उन में उहे पापी पवंदा आहिनि जिन गौ हत्या ऐं ब्रह्म हत्या कई आहे, या साधुनि खे लतुनि सां मारियो आहे, शराब पीतो आहे ऐं पखी मारे खाधा आहिनि। ॿियो गौरव नाले नरक आहे, सो बि ॾाढो खौफ़नाक आहे। जेके मानुषा देही पाए कॾहिं दान पुञ नथा कनि, पर स्त्रीअ सां प्रीत रखनि था ऐं स्त्रियुनि जो गर्भ केराइनि था, कन्या खे मारनि था, उहे पापी गौरव नाले नरक में पवंदा। टियों तेल जंत्र नाले नरक आहे, जो ॾाढो दुखदायक आहे। उन नरक में उहे पवंदा आहिनि जिन पराई ज़मीन या मिल्कियत दॿाई आहे, या ब्राह्मणीअ सां भोग कयो आहे, पराई निंदिया कई आहे। अहिड़ा प्राणी ततल तेल जे कढ़ाईअ में पिया जलंदा आहिनि, प्राण न निकिरंदा अथनि, ॾाढा दुखी थींदा आहिनि। चोथों अजरब नरक आहे, जंहिंमें गुड़ वांगुरु जीव पिया पघिरबा आहिनि। उन नरक में उहे जीव पवंदा आहिनि जिन पराई शइ चोराए खाधी आहे ऐं वकीली करे ॿियनि जे रोज़गार में खलल विधो आहे। पंजो नरक तलवार जे धार जहिड़ो तिखो आहे, जिन मनुष्यनि बालकनि खे ॿोड़ियो आहे, विधवा स्त्रीअ जो धन फॿायो आहे ऐं ब्राह्मणनि जो भोजन चोराए या छल करे खाधो आहे, से पापी उन ई नरक में जलंदा आहिनि। छहों सूची मुख नाले नरक आहे,
उन में उहे पापी पवंदा आहिनि जिन पराई स्त्री गमन कई आहे, वेद ऐं ब्राह्मणनि जी निंदा कई आहे, ॿिए जी सोभिया ॾिसी जीअ में जलंदा आहिनि, से उन नरक में दुख पाईंदा आहिनि। जेके माईअ मूंखे ॿाहिरां फ़ोन कयो त दादी जन आया राति। हिनखे मन में ईअं हूंदो भई सत्संग जीअं घर में थिए थो ईअं थिए, पर तबियत पूरी हुनजी ठीकु कोन हुई। दादी जन चवनिसि था त सत्संग न करे सघे त पटाटा फुल्को करे ऐं न्याणीअ खे ॾेई छॾ। एॾो ॾिस मन केॾो ध्यानु था रखनि पंहिंजो संत। पाण त ईअं था सम्झूं भई दादी जन कोन्हनि चोलो छॾे विया आहिनि, पर हू हाज़िरा हज़ूर आहिनि न। जेॾी महिल यादि कयूं तेॾी महिल अचनि था। हू यादि कंदी हूंदी न, तॾहिं था दर्शन ॾियनि। अने इहा बि भई वॾी ॻाल्हि आहे नी, सत्संग न करे सघे त न कर। हू जेके पंहिंजा वचन चई विया आहिनि उहे माना पूरा कनि था। असां पंहिंजे वचन ते पूरा कोन आहियूं, असां भुलिजी था वञूं, हुनजो हथु झटि छॾाए था ॾियूं। हू त जेको चई विया आहिनि उहो सभु कनि पिया था। देह में 16 आना त देह खां पोइ 17 आना, या अर्श मां लही तव्हांजा कम कंदासीं त उहे कनि पिया था, अचनि था सभिनी वटि। असां पाण ख़ाली पक ते बीहूं, गुरूअ में विश्वास जेको आहे उहो असांजो न डगमगाए, पक्को हुजे विश्वास असांजो उहो कान्हे। हिकु शहर जो सेठ हो, पोइ ॾाढो माना कंजूस हो, पैसो ॾाढो हूंदो हुअसि, पर कंहिंखे कमु कोन ईंदो। भई समाज शेवा जेका थिए थी, वॾो एॾो नगर सेठ हुजे त जेकर शहर में घणेई समाज जा कम थियनि था, सभु चवंदा हुअसि पंहिंजे भई पंहिंजो गांव नंढो आहे त पाण खे हे घुरिजे हे घुरिजे, तूं न कंदे त केरु कंदो, तूं सभिनी खां वॾो सेठ आहे, भई सुठा सुठा कम तूं ई करे सघंदे, सुठनि कमनि में पैसो खपे। भई जीअं भई धर्मशाला ठाराइण, खूह खोटाइण, कुझु बि अहिड़ो भई सामाजिक जेके शेवाऊं थियनि थियूं, हे कंहिं में ईंदो कोन्हनि। चवंदो मां न ॼाणा भई इहे, तव्हां पाण वञी कयो। हाणे पाण पैसे खां सवाइ किथां कनि वीचारा। पोइ उन शहर में हिकु संत थो अचे, त शहर जेके गांव जा सभु माण्हू आहे न, मिली करे उन संत वटि वञनि था।
संत खे था चवनि त असांजो सेठ ॾाढो धनवान आहे, पैसो त ॾाढो अथसि, पर पाई बि ख़र्चे कोन थो, असांखे उनजी पाई बि कमु कोन थी अचे। त तव्हां आया आहियो त शहर जो भलो करे वञो, कुझु तव्हां सम्झाए वञोसि उनखे। संत चए थो हा भले मां सम्झाईंदोमांसि। त उन सेठ वटि वञे त चएसि थो त भई तूं धार्मिक कम कंदो आहे कुझु, सेठ आहे, तोखे हेॾो पैसो अथई ऐं धार्मिक कमनि लाइ पैसो खपंदो आहे, त तूं कंदो आहे कुझु, ऐं जंहिं वटि हूंदो आहे उनखे करणु खपे त उनजो धन सजायो थींदो आहे। त हू चएसि थो मां त कुझु कोन कंदो आहियां, मां कोई बि धार्मिक कमु कान कंदो आहियां। त चईंसि भला मां हिकु कमु चवां उहो कंदे? चईंसि हा, तूं संत आहे त तुंहिंजो कंदुसि। त उन संत पंहिंजी झोली हूंदी अथनि न जेका, उन मां हिकु सुई कढी ऐं ॾिएसि थो सेठ खे, चएसि थो मां बि मरी वञा, तूं बि मरी वेंदे, पोइ पाण गॾिजंदासीं, उते मूंखे इहा सुई ॾिजां। त हू सेठ थो चएसि त तूं संत थी ऐं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे? चईसि छो, कहिड़ियूं थो ॻाल्हियूं कयां? चईसि सुई हलंदी छा मूंसां गॾु जो मां तोखे उते सुई ॾींदुसि? मरण खां पोइ शरीर बि पंहिंजो कोन हलंदो आहे, त सुई कीअं हलंदी जो मां तोखे उते सुई ॾींदुसि अची? चईसि छो, तो हेॾी जो दौलत कठी कई आहे, गॾु करे वञे थो रखंदो ॿाहिरि कढे ई कान थो, न को उनखे कम में थो आणे, न को कंहिंखे भई दान में थो ॾिए, न को सुठे कम में थो हलाए, त उहा त शायदि तोसां गॾु हलंदी न? त चईसि न, इन मां हिकु पाई बि मूंसां कान हलंदी, इहा त मूंखे ख़बर आहे। त चईसि पोइ तूं छो हेॾो संग्रह करे ऐं रखियो आहे, छाजे लाइ गॾु करे तो हेॾी दौलत रखी आहे? तुंहिंजे शहर में हेॾियूं भई कमियूं आहिनि, किथे खूह कोन्हे, किथे भई धर्मशाला कान्हे, किथे गौशाला कान्हे, किथे कंहिंजी शेवा नथी थिए, ग़रीबनि खे अन्न कोन्हे, त तूं उहे कम छो नथो करे जो तुंहिंजो हे धन सजायो थिए? उहो सेठ सम्झी थो वञे, चए थो बराबरि आहे, मूंखे धन त ॾाढो आहे, मां बराबरि कॾहिं कंहिंखे पाई बि हिकिड़ी ॾिनी कान्हे। पोइ चएसि थो मां अॼु खां वठी मूंखे सम्झ में आयो त धन आहे त मां उनखे छा में वापरियां पई, सुठे कम में भई हलायां त मूंखे ॿिए जनम में मिले, बाक़ी हीअं त हलंदी कोन हिकु पाई बि मूंसां गॾु। पोइ संत सम्झाएसि थो हींअर जेका तूं ख़र्चींदे न सुठनि कमनि में, साधुनि ब्राह्मणनि खे दान में ॾींदे, ग़रीबनि खे भई अन्न खाराईंदे, या किथे बि सुठनि कमनि में जेका तूं माया लॻाईंदे न, उहा तोखे वरी ॿिए जनम में मिलंदी। पोइ सम्झी विवेकानंद, उहो त नंढे खां ई माना इन राह में लॻल हो न, त हिकिड़े ॾींहुं पंहिंजे गुरूअ खां, रामकृष्ण परमहंस होसि न हिन जो गुरू, उनखे चएसि थो त मूंखे तव्हां आज्ञा ॾियो त मां हिमालय पर्वत ते वञी ऐं तप कयां, मूंखे ॾाढी दिलि थी आहे मां एकांत में वञी उते तप कयां। त हिन जो गुरू थो चएसि त हिते हिन पंहिंजे समाज में के बुखिया वेठा आहिनि, के प्यासा वेठा आहिनि, के उघाड़ा वेठा आहिनि, कंहिंखे खाइण लाइ कोन्हे, ऐं के हिन राह ते हलण लाइ भई सिकनि था त उनखे कोई राह ॾेखारण वारो कोन्हे, हेॾा माण्हू दुखी वेठा आहिनि ऐं तोखे एकांत में वेही तप करणो आहे। ॿिन्ही कमनि मां कहिड़ो कमु सुठो थो लॻई तोखे? तूं एकांत में वञी तप करे उहो सुठो, की न हिते हेॾनि जीवन जी तूं मदद करे उहो सुठो? पोइ वेही थो रहे विवेकानंद, चएसि थो न मां तप न कंदुमि, मां हिते वेहंदुसि, हिते पंहिंजा मित्र हेॾा दुखी हुजनि, मां उन्हनि जी शेवा छो न कयां? तंहिंखां पोइ हे ग़रीबनि ॾे वधीक ध्यानु ॾियणु लॻो विवेकानंद।
हे नंढड़ो ई हो, अञा पढ़ंदो इहो 7 सालनि जो, तॾहिं खां माना हिनखे हिन राह में लॻल हो। बोलो सतगुरु देव भगवान की। बोलिए श्री सतगुरु भगवान की जय। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। दया करो कृपा करो, दया करो कृपा करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। द्वार पे आए भगत तुम्हारे, द्वार पे आए भगत तुम्हारे। अपनी दया के खोलो द्वारे, अपनी दया के खोलो द्वारे। पूर्ण हो सब काम, सद्गुरु दया करो। मेरे पूर्ण हो सब काम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। जहाँ तहाँ देखूं सूरत तेरी, जहाँ तहाँ देखूं सूरत तेरी। मन में बस गई मूरत तेरी, मन में बस गई मूरत तेरी। कृष्ण कृष्ण मेरे राम, सद्गुरु दया करो। मेरे कृष्ण कृष्ण मेरे राम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सद्गुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। मन मंदिर में ज्योति जगा दो, मन मंदिर में ज्योति जगा दो। मुझे अपना तुम रूप दिखा दो, मुझे अपना तुम रूप दिखा दो। पहुँचा दो निज धाम, सद्गुरु दया करो। मुझे पहुँचा दो निज धाम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सद्गुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। दया करो कृपा करो, दया करो कृपा करो। कृपा करो महर करो, कृपा करो महर करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सद्गुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सतगुरु दया करो। मैं तो जपूं सदा तेरा नाम, सद्गुरु दया करो। बोले श्री सद्गुरु भगवान भगवान की जय। दाती जन अवतार हुआ दानी दिलदार, अज दातीअ जो नालो
अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो सिंध में सेरीअ में जनम वताई माता पिता जी गोद भरियाऊं सिंध में सेरीअ में जनम वताऊं माता पिता जी गोद भरियाऊं थी वियूं ख़ुशियूं चौधार सभिनी जी दिल थी बहार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो थी वियूं ख़ुशियूं चौधार सभिनी जी दिल थी बहार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो शहर शहर में संगत जोड़ियाऊं पर उपकार बि ॾाढा कयाऊं शहर शहर में संगत जोड़ियाऊं पर उपकार बि ॾाढा कयाऊं जंहिंजी मिठड़ी हुई गुफ़्तार हुआ निमाणनि जा माण अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो जंहिंजी मिठड़ी हुई गुफ़्तार हुआ निमाणनि जा माण अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो दानी करामत जा हुआ वाली कोन को मोटियो आयो सवाली दानी करामत जा हुआ वाली कोन को मोटियो जो आयो सवाली हुआ नाम संदा कुमार हुआ भक्तीअ जा भंडार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ नाम संदा कुमार हुआ भक्तीअ जा भंडार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो शेवादारनि जी कयां कहिड़ी वॾाई आसीस संतन जी थींदी सदाई शेवादारनि जी कयां कहिड़ी वॾाई आसीस संतन जी थींदी सदाई हूंदा सदा बाग बहार हुओ सभु कंहिंसां प्यार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हूंदा सदा बाग बहार उहो सभु कंहिंसां प्यार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो भजन बणायो प्रेम मंझाए पलव पारायो दासी अइयो भजन बणायो प्रेम मंझाए पलव
ठारायो थींदो जल्दी बेड़ो पार मिली सभई कयो जयकार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो थींदो जल्दी बेड़ो पार मिली सभई कयो जयकार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो हुआ दादी जन अवतार हुआ दानी दिलदार अॼु दादीअ जो नालो अमर थी वियो अॼु दादीअ जो नालो अमर थी